सिंध जे अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, लेखकनि, कहाणीकारनि ऐं नॉवल निगारनि चयो आहे त तारिक आलम ऐं हसन दर्स पंहिंजे रवैयनि में ऐं जेके दर्द जी दुनिया जा माण्हू हुआ, हिननि जा लफ़्ज़ सचा ऐं ख़राब हुआ। आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद तरफ़ां सिंध जे ख़ूबसूरत तख़्लीकारनि तारिक आलम ऐं हसन दर्स जी यादि में तारिक आलम ऐं हसन दर्स जी साड़ जे उनवान हेठि तक़रीब मुनक़िद थी। उन मौके ते सिंध जी तालीम, सखाफ़त, सियाहत वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह ख़ासि महिमान तौरु ख़िताब कंदे चयो त माण्हू सिर्फ़ जिस्मानी तौरु हसीन नाहे हूंदो, हुस्नाकी माण्हू जे रवैये में हूंदी आहे। तारिक आलम ऐं हसन दर्स ॿई पंहिंजे रवैयनि में हसीन हुआ। उन वधीक चयो त ॿई दर्द जी दुनिया जा माण्हू हुआ। हसन लोक रवायत खे वेझो हो, हू मॉडर्न सुघड़ हो, हू मॉडर्न दौर जो माण्हू हो। तारिक मुकमल तौर ते सिंध जे मिडिल क्लास जो नुमाया लेखक हो। ॿई पंहिंजे दौर जा इंतहाई निराला माण्हू हुआ। आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे सदर इसाक समेत जो चयो त असां पंहिंजी शुरूआत सिंध जी ख़ूबसूरत शख़्सियतनि खे मनता सां कई आहे। असां सभिनी खे दावत था ॾियूं त अचो त सभु गॾिजी हैदराबाद खे सखाफ़ती, इल्मी ऐं अदबी सरगर्मियुनि जो मर्कज़ बणायूं। तारिक आलम जे वॾे भाउ अयाज़ आलम चयो त तारिक लिखणु शुरू कयो त राति देर ताईं जाॻंदो हो, जेको मुसलसल लिखंदो रहंदो हो। हिन जी लिखण जो पंहिंजो अंदाज़ हो। नाम्यारे अदीब ताज जोयो हसन दर्स ते लिखियल मकालो पेश कंदे चयो त हसन ज़िंदगी में कॾहिं बि अकेलो न थियो। हू जिथे वेंदो हो उते संदसि यारनि जा मेला लॻी वेंदा हुआ। उन सां गॾु केरु न हूंदो हो त फितरत उन सां गॾु हूंदी हुई। हसन जी शाइरी सदियनि ताईं ज़िंदा रहणी आहे। बख्शर मेहराणवी चयो त हसन त हर वक़्तु यादि आहे, हुनखे कंहिं लम्हे बि विसारियो नाहे। हुन सां केतिरनि ई ॾहाकनि जो तालुक़ हो। हसन जी ॿोली अमीर हुई। हुन फितरत जे रंगनि खे पंहिंजी शाइरी में शामिल कयो। तक़रीब में कहाणीकार मुनव्वर सिराज, प्रोफेसर डॉक्टर मिर्ज़ा सलीम बेग, अज़ीज़ गोपांग, अली दोस्त आजिज़, खलील कुंभार, नाज़ सेतो ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब में हसन दर्स जी घरवारी इरम ऐं संदसि पुटु बि शिरकत कई। सईद समेचो भिटाई जी वाई पेश कई। राजा अल्ताफ़ हसन दर्स जी शाइरी पेश कई। फारूक टालपुर ऐं रुखसाना मेमण तारिक आलम जो चेहरो चेहरो आईनो स्टेज ड्रामो पेश कयो। तक़रीब जी पुॼाणी ते संपा जे शागिर्दनि परफॉर्म कयो। सिंध जे नाम्यारनि रागियनि मज़हर हुसैन, ज़ुल्फ़िकार अली, वचन सिंधी ऐं ॿियनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो। नई शाइरी जो सिंधी ॿोलीअ में दौरु शुरू थियो, उन में आउं सम्झां थो हसन सभिनी में नुमाया शाइर आहे। उन पंहिंजा घड़ेटा रस्ता अॼु केतिरा बि हसन जे उन ई ते लिखनि था। तारिक आलम नसर में ईअं हो, प्रोज़ में रहिजी मंज़र हुनजो हिकिड़ो कमाल जो रोमेंटिसिज़म ते मुबनी नाविल हुअसि, जेको अलाए केतिरनि जनरेशन्स यूथ जूं ईंदड़ यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदड़ उन्हनि इहो पढ़ियो। ऐं उनखां सवाइ तारिक जी शाइर बि हो, पर तारिक जी शाइरीअ खां वधीक हुनजो जेको नसरी पासो हो ऐं फिक्शन राइटर वारो जेको हो, उहो वधीक ग़ालिब हो। ऐं अॼु ख़ुशी आहे त हिननि हैदराबाद आर्ट्स काउंसिल इहो प्रोग्राम रखियो आहे ॿिन्ही खे यादि करण जो। असां पहिरीं प्रोग्राम कयो हो हिते कल्चर डिपार्टमेंट जे पारां हसन ऐं तारिक ते गॾियल तौर ते, छो त ॿिन्ही जी जुदाईअ जो महीनो जेको आहे उहो इहो आहे जून जो। त आउं सम्झां थो त हिननि खे अॼोके ॾींहं यादि करण, नौजवान जेको असांजो आहे अॼु जेको लिखे थो पढ़े थो ऐं या बाशऊर जेको नौजवान आहे, उन्हनि ताईं हिन जूं ॻाल्हियूं पुॼाइणु खपनि, उन्हनि जो तकलीफ़ पुॼणु खपे। ऐं सिंध में जेको हिकिड़ो रोशन ख़याली जो ऐं सम्झां थो त हिकिड़ो दौरु रहियो आहे, हमेशह हर दौर में रहियो आहे, चाहे उहो सिंध जी बम्बई खां लेदगी हुजे, चाहे वन मिनट वारो दौरु हुजे, चाहे MRD वारो दौरु हुजे, चाहे उनखां पोइ वारो दौरु हुजे। हींअर दौरु हिकिड़ो फ्रस्ट्रेशन जो दौरु आहे, बिग टाइम। ऐं उन में आउं सम्झां थो तकनीक ऐं कला, आर्ट, इहा उहा शइ आहे जेका उन माण्हूअ खे, नौजवान खे पंहिंजे फ्रस्ट्रेशन खां ॿाहिरि कढी सघे थी। इहो कमु सियासत नथी करे सघे, इहो कमु तकलीफ़ करे सघे। त हिननि ॿिनि असांजे हिकिड़नि सुहिणनि ऐं लाजवाब बेमिसाल तख़लीक़कारनि खे भेटा ॾियणु हिकिड़ो सुहिणो अमल आहे। ऐं इन करे अॼु आउं शरीक थियुसि हिते ऐं इन प्रोग्राम में, छो त ॿिन्ही सां मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती त हुओ ई हो, पर उनखां वधीक हिकिड़ो सिफ़ाती तालुक़ु हुयो ऐं उनजे करे आउं हाज़िर
मां सम्झां थो त जदीद सिंधी अदब में जेकॾहिं के चंद नाला असां कढी ईंदासीं फिक्शन मां ऐं शाइरीअ मां जिन जो तमामु घणो हिकिड़ो हल्को आहे, उन्हनि सां प्यार करण वारनि जो उन्हनि जा फॉलोअर्स आहिनि, उन्हनि जे डिक्शन खे जे असर हेठि लिखण वारा माण्हू आहिनि, त इहे ॿ माण्हू आहिनि। माना नसर में ऐं ख़ासि तौर ते फिक्शन जे अंदरि तारिक आलम जी तव्हां ॾिसंदो त अॼु बि जेको जदीद नाविल लिखिजे थो ऐं ख़ासि तौर ते उहो जेको कैंपस नाविल आहे उहो तारिक आलम जे नाविल खां ॿाहिरि निकिरी कोन थो सघे। ईअं जेकॾहिं असीं हसन दर्स जो लब लहजो ॾिसंदासीं, हुनजो डिक्शन ॾिसंदासीं, हुनजी ॿोली ॾिसंदासीं, मौज़ू ॾिसंदासीं, त अयाज़ खां पोइ जेके 2-4 जेके नाला खणी सघिबा जिन सिंधी शाइरी में के नयुनि रिवायतुनि जो बुनियादु विधो आहे, जेके नवां मौज़ू खणी आया, नई प्रेज़ेंटेशन खणी आया, त हसन दर्स हुन में सर फ़हिरिस्त आहे। त इन हिसाब सां इहे 2 माण्हू जिन जदीद सिंधी अदब जी अॾावत में हिकिड़ो वॾो किरदारु अदा कयो। असां जॾहिं आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद ठाही त असां जे ज़हन में इहा ॻाल्हि हुई त इन्हनि माण्हुनि खे कंहिं न कंहिं रीति ट्रिब्यूट ॾींदासीं, उन्हनि जी मञता कंदासीं ऐं अॼोको जेको इवेंट आहे उहो उन्हनि जे मान में आहे, उन्हनि जी यादि में आहे। ऐं मां सम्झां थो हिन तरह सां असां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे नए नसुल खे जोड़ींदासीं हिननि जे फ़न ऐं आर्ट सां। अजीब हिकिड़ी ॻाल्हि अथव त असांजा ही ॿई दोस्त हिकिड़े ई महीने में हिक ॿिए जे पुठियां विया। हीअ असांजे 21वीं सदीअ जे अज़ीम नई खेप जेका लेखकनि जी आई, तारिक बहसियत नॉवल निगार जे, पंहिंजो नालो रहिजी वियल मंज़र, राति सां ताईं सोचूं, ऊंदहि जे पेट में, लंडन तुंहिंजा केॾा रूप, मोरन ऊचा घाट, हिक खां हिकु किताबु आहे तारिक जो जेको असांजी सिंधी अदब में हुनखे मंझता ॾियारे चुको आहे। हसन दर्स जेको उठंदड़ जवानीअ खां वाहण पोढ़ाई ॿियावण, धरती कीअं झुकनि ही तुंहिंजा अर्रा घोड़ाई ॿियावण, हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे, या हिकु ॾेख यादगिरी, हिकु शाम जो तसवर, खिड़ंदड़ गुलाब आहे, हिकु नाम जो तसवर। तव्हीं सम्झो पिया त हीउ हिकिड़ो नोखेज़ शाइर आहे जेको हिकिड़े नए ताक़तवर हसीन डिक्शन सां, त उनजी हिकिड़ी वॾी अदबी हैसियत हुई। ऐं अॼु असां डॉक्टर इसाक समेजी साहब पंहिंजो फ़र्ज़ु ॼातो आहे त असीं जॾहिं आर्ट काउंसिल जो इफ़्तिताही इजलास सॾायूं पिया त पंहिंजे इन्हनि ॿिन्ही हस्तियुनि खे यादि करियूं ऐं उन्हनि जो अॼु हीउ ॾींहुं आहे। उन्हनि जे असां उनजे इल्मु अदब में उनजी ख़िदमतुनि जो ज़िंदा है वो मौत की तकलीफ़ सहेगा, जब अहमद मुरसल न रहे कौन न रहेगा। शाह साईं बि चयो त कोड रही कानी आहे सिर सभु कंहिं, फानी ॾे फानी दुनिया दम न हिकिड़ो। हू पंहिंजो कमु ऐं पंहिंजी जोबन जवानी पंहिंजी तहरीरुनि में असांखे ॾेखारे विया। ऐं अॼु हीउ जेको बि सिटाव आहे आर्ट काउंसिल ऑफ हैदराबाद जे तरफ़ां उन्हनि खे ख़राज अक़ीदत जे तौर ते आहे। हसन दर्स असांजे टीह जो हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर आहे हो, ऐं जंहिंजी शाइरी जेका आहे उहा अॼु बि असां सभिनी खे यादि आहे ऐं असीं हुनजे शाइरीअ जा मोतरफ़ आहियूं। तारिक आलम बि पंहिंजी टीह जो हिकिड़ो ख़ूबसूरत नाविल नवीस, कहाणीकार ऐं ड्रामा नवीस बि आहे ऐं हुन शाइरी बि कई आहे जिन जा पंहिंजो मजमू बि छपियल आहे। ॿई असांजे टीह जा हिकिड़ा ख़ूबसूरत लिखंदड़ आहिनि। अॼु आर्ट्स काउंसिल उन्हनि खे यादि करे ऐं पंहिंजो हिकिड़ो बहितरु कमु कयो आहे। अहिड़ियूं सिहतमंद तक़रीबूं हैदराबाद जे हिकिड़े माहौल खे अञा वधीक इल्मी, अदबी, समाजी साह ॾियनि थियूं। आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद पारां ॿिनि तमामु सिंध जा वॾा आर्टिस्ट, तारिक आलम अबड़ो वॾो राइटर जंहिंजा नावल, जंहिंजा ड्रामा मशहूरु आहिनि। ऐं तारिक आलम अबड़ो साहब पंहिंजी ज़िंदगी में तमामु ज़बरदस्त शानदार कमु कयो पंहिंजे ॿोलीअ लाइ, पंहिंजे धरतीअ लाइ, थिएटर लाइ, ड्रामे जे लाइ, कहाणीअ लाइ, नावल लाइ। अॼु असां हुनखे यादि करे रहिया आहियूं। हसन दर्स नौजवानी में असां खां जुदा थी वियो, पर हसन दर्स जहिड़ा माण्हू, अहिड़ा नौजवान जंहिंखे सिंध कॾहिं विसारे कोन सघंदी, हिकिड़ो ख़ूबसूरत जदीद शाइर हो।